जिले लाड़काणो ब्यूरो चीफ मोहम्मद मुरीद सोलंकी की रिपोर्ट मुताबिक जीए सरदार इसरार अहमद खान सोलंकी जीअं त अॼु सोलंकी मीडिया सेल मरकज़ी चीफ सोशल मीडिया कोऑर्डिनेटर SQM मोहतरम इंजीनियर रजब सोलंकी ऐं ऑल पाकिस्तान सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जे अॻवान साबिर फराज सोलंकी जो पाण में कुछ ॾींहनि खां हलंदड़ मसइलो हलियो पिए जंहिंजो मरकज़ी अॻवान SQM जे मोहतरम नूर मोहम्मद सोलंकी ऑल पाकिस्तान सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जे सीनियर अॻवान मोहतरम डॉक्टर अली गुल सोलंकी ऐं सोलंकी कौमी मूवमेंट यूथ विंग नवाबशाह ज़िले सदर मोहतरम डॉक्टर आसिफ अली सोलंकी ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साबिर फराज सोलंकी खे ॾोही करार ॾिनो ऐं रजब सोलंकी खां माफ़ी वठण जो चयो, जंहिं बाद साबिर फराज रजब सोलंकी खां माफ़ी वरिती ऐं ॿिन्ही खे भाकुर पाराया विया, खीर खंड कयो वियो। जेसिताईं असां सोलंकी पाण में ॿधी न कंदासीं तेसिताईं असां कॾहिं बि अॻिते कोन वधी सघंदासीं। उन लाइ ज़रूरी नाहे त हिक ई तंज़ीम में हुजूं, भली अलॻि अलॻि तंज़ीमुनि में हुजूं, पर जॾहिं बि क़ौम ते का ॻाल्हि अचे त सभु गॾु थी हिकु थियूं।